यार सिंधी आऊं जेॾी महिल बि क्रिकेट खेॾण वेंदो आहियां बाबा लाहियो जूतो बीहो रहे चवे थो क्रिकेट में पाण खे तबाह करण खां बहितर आहे को कमु धंधो वञी ॻोल्ह पर अदा क्रिकेट खेॾण खां ग़लति ॻाल्हि त कोन्हे रांदि त सिहत लाइ सुठी हूंदी आहे। बिल्कुलु अदा रांदियुनि जो रुझान हिकु सिहतमंद मुआशरे जी अलामत हूंदो आहे पर बाबा जो जूतो लाहिण बि हक़ ते आहे छो त असां पाण हथ सां सिंध में क्रिकेट जा लाह कढी छॾिया आहिनि। हिकु रांदीगर पंहिंजी अधु उमिरि क्रिकेट में गुज़ारे थो नंढपण जो शौक़ु जवानी जो जोश सभु इन क्रिकेट मथां कुर्बान थी वेंदो आहे पर जॾहिं सिंध जे रांदीगरनि जो मुस्तक़बिल ॾिसूं था त अफ़सोस घटि ऐं हैरत ज्यादा थींदी आहे। केतिरा ई अहिड़ा नायाब बैट्समैन बॉलर्स ऑलराउंडर्स जिन हर तरह सां पंहिंजे पाण खे मञरायो पर जॾहिं वक़्तु आयो त उहे ई रांदीगर कैंपनि मां किक आउट कया विया। हर तरह जी परफॉर्मेंस ॾियण बावजूदि उन्हनि खे मौक़ो ई न ॾिनो वियो। हा दा असांजो ॾोहो इहो आहे त असीं सिंधी आहियूं पीसीबी सिंधियुनि खे अॻियां अचण ई कोन थो ॾे। न अदा सिंधी हुजण ते फ़ख्रु कयो अफ़सोस इन ते कयो त असांजा उहिदेदार सिंधी आहिनि जिन वटि एतिरो टाइम ई नाहे जो हू असांजे रांदीगरनि जी सपोर्ट में ॿ अखर बि ॻाल्हाए सघनि। सिंध में समय न पर हज़ार अहिड़ा रांदीगर आहिनि जेके इंटरनेशनल लेवल ते खेॾी सघनि था पर मसइलो इहो आहे त उन्हनि जी सपोर्ट केरु करे। हैदराबाद सखर ऐं लाड़काणे रीजन मां सिर्फ़ु नाला सिलेक्ट करे रांदीगरनि खे प्रैक्टिस कराए घर वापसि मोकिलियो वेंदो आहे पर हराम आहे को उहिदेदार पंहिंजा चप चोरे बसि मस्तु थिया वेठा आहिनि हराम जूं पघारूं खणियो। इन्हनि जी नाअहली असांजे हज़ारनि रांदीगरनि जा मुस्तक़बिल तबाह करे छॾिया। कॾहिं रांदीगर जे हक़ में कंहिं उहिदेदार बुख हड़ताल कई आहे को धरणो हयो आहे को जलसो को जुलूस कढियो आहे एतिरी दिननि में हिमत ई कोन्हे को हिकु बयानु अहिड़ो ॿुधायो जंहिंमें इन्हनि चयो हुजे त सिंधी रांदीगरनि सां ज़ुल्म आहे। क़ौम जो अहसास ई नाहे इन्हनि खे बसि ज़ाती मफ़ाद खे निभायो वेंदो आहे। लाड़काणे जे हबीब शेख जो मिसाल वठो सभु मरहला पास करण बावजूदि बि कुझु न करे सघियो। नाइंसाफ़ी जी त सभिनि खे ख़बर आहे पर उन जे ख़िलाफ़ असां छा कयो लाड़काणे रीजन जे उहिदेदारनि उन जी सपोर्ट में छा कयो। अदा हबीब शेख सां कहिड़ी नाइंसाफ़ी थी। अदा हबीब शेख सां मूं पर्सनली कचहरी कई हुई रिकॉर्डिंग आहे ऐं ॿुधायां थो। सर बिल्कुल मां लाड़काणे रीजन सां ताल्लुक़ रखां थो। लाड़काणे रीजन जी क्रिकेट हुई जेकी पहिरियां हिते डोमेस्टिक क्रिकेट में थींदी उन में पाकिस्तान पूरे में 16 रीजनियूं हुयूं। इमरान खान उन खे ख़तमु करे 6 ज़ोनल क्रिकेट माना जेके हाणे सिर्फ़ु पूरे पाकिस्तान मां 6 टीमूं खेॾनि थियूं हाणे 16 जी जॻह ते। अॻे सिंध में हूंदियूं 2 कराची जी रीजनियूं हूंदियूं हिकु हैदराबाद जी हिकिड़ी एंट्रियल सिंध जी जंहिंखे नालो हुयो लाड़काणे रीजन जो सो उहे ख़तमु करे हाणे सिंध जी हिकिड़ी टीम आहे जेके सिंध जे नाले सां आहे उन में सिर्फ़ु कराची जा छोकिरा था खेॾनि एंट्रियल सिंध जा छोकिरा तमामु आहिनि ई कोन। मां लास्ट ईयर 2019 में कायदे आज़म ट्रॉफी जेकी पाकिस्तान में सभ खां वॾी ट्रॉफी थींदी आहे पीसीबी जे तरफ़ां उन में पूरे पाकिस्तान में 9 नंबर ते रन्स कया जॾहिं त सिंध जी टीम जॾहिं ठही त उन में मुंहिंजो नालो ॿिन्हिनि टीमुनि में न हो। हिकिड़ी फर्स्ट 11 जी टीम ठहंदी आहे हिकिड़ी सेकंड 11 जी उन ॿिन्हिनि में नालो न हो पहिरें साल जे अंदरि। अच्छा इहो पहिरियों साल हो मां ॾाढो मायूस थियुमि। उन खां बाद में जॾहिं ॿिए साल में टीम ठही त उन में बि मूंखे जेको आहे त मुंहिंजो नालो न आयो ॿिन्ही टीमुनि में तमामु घणी तकलीफ़ थी। मां पूरे पाकिस्तान में 9 नंबर ते रन्स कंदड़ आहे जॾहिं त जंहिं परफॉर्म न कयो जंहिंजो नालो परे परे ताईं नज़र न हो ट्रॉफी में उहे बि माना हिन सिंध जी टीम में शामिल थिया। सो इहो हिकिड़ो सिंधी हुअण जे करे असां प्लेयरनि सां सरासर नाजाइज़ी थी थी। इन खां अॻु में 2018 में जेकी सिंध गेम थी वॾे अरसे खां पोइ 16-17 सालनि खां पोइ सिंध गेम में क्रिकेट टीम खे शामिल कयो वियो। उन में असां कराची जी सरज़मीन ते लाड़काणे डिवीज़न 6 डिवीज़न जंहिंमें खेॾिया कराची हैदराबाद नवाबशाह मीरपुर ख़ास सखर लाड़काणो उन में लाड़काणे जी टीम इन डिवीज़न में विनर थी। कराची जे अंदरि हैदराबाद खां असां फाइनल खटियोसीं जंहिंमें बि मूं पिणु बेस्ट बैट्समैन जो अवॉर्ड कयो लेकिन मुसलसल नज़रअंदाज कयो वियो। अच्छा जेकी टीम सिंध जी सिलेक्ट थिए थी त उन जे क्राइटेरिया जी का ख़बर न आहे त क्राइटेरिया कहिड़ी आहे। हालांकि असां प्लेयर जेके परफॉर्मर आहियूं उन्हनि खे ॿुधाइनि त सही न त असांजो कुसूर कहिड़ो आहे क्राइटेरिया त ॿुधनि न का क्राइटेरिया न ट्रायलनि न छा बसि बंदि कमरे जे अंदरि इहे मुहाजिर टीम ठाहिनि था पिया। बासित अली आहे कोच सिंध जी टीम जो 47 प्लेयर सिंधी टीम में शामिल थिया आहिनि ॿिन्ही टीमुनि फर्स्ट 11 सेकंड 11 में जंहिंमें हैदराबाद ऐं लाड़काणे रीजन जा सिर्फ़ु 7 छोकिरा शामिल आहिनि बाक़ी 40 छोकिरा जेके आहिनि उहे कराची जा आहिनि। छा असांजी सिंध में टैलेंट न आहे जॾहिं त मां हिन ताज़ो मिसाल आहियां पूरे पाकिस्तान में मां 9 नंबर ते रन्स आहिनि मूं वटि प्रूफ मौजूदु आहे। हा यार वाकई ज़ुल्म आहे असां सां पर अदा वफ़ाक़ असां खां ॾाढो आहे छा था करे सघूं।
अदा हर अमल जो हिकु तरीक़ो हूंदो आहे। वफ़ाक़ सां ज़ाहिर आहे असां डायरेक्ट नथा ॻाल्हाए सघूं। वफ़ाक़ जे नाइंसाफ़ियनि ऐं सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हाइण लाइ नुमाइंदनि जी चूंड कई वेंदी आहे, जिन्हनि खे असीं पाण चूंडियूं था। उहे नुमाइंदा असांजे वोट जी ताक़त सां ऐवाननि ताईं रसाई हासिल कनि था, जिन्हनि ते इहो फर्ज़ हूंदो आहे त उहे सिंध जे मसइलनि ऐं क़ौम जे हक़नि लाइ आवाज़ उथारियनि। पर असां वारा नुमाइंदा पंहिंजो फर्ज़ कहिड़ी रीति निभाइनि था इहा त तव्हांखे ख़बर आहे। ॻाल्हि कंहिं एकड़ बेकड़ जी हुजे त उन ते तनक़ीद बि कयूं, पर हिते त सॼो निज़ाम ई उबतो आहे। अदा पंहिंजनि में दम न आहे तॾहिं धारियनि जो ज़ुल्म आहे। पंहिंजनि खे टाइट कयो, धारिया पाण ई पुछ लोॾींदा। असांजे ज़हननि खे न सिर्फ़ क़ौमी लिहाज़ खां तक़सीम कयो वियो आहे, बल्कि मुख़्तलिफ़ शोबनि जे हिसाब सां बि असांजी सोच खे नओं रंग ॾिनो वियो आहे। मिसाल तौरु उस्तादनि सां नाइंसाफ़ी थिए थी त उन ते सिर्फ़ उस्तादनि खे उथणो पवंदो, बाक़ी क़ौम उन्हनि लाइ गैर हूंदी, छो त ही उस्तादनि जो मसइलो आहे। अहिड़ी तरह असांजी सोच खे मुख़्तलिफ़ शोबनि ताईं महदूद करे असांखे अहिड़ी तरह रखियो वियो आहे जो असीं इहो महसूस ई कोन था कयूं त ज़ुल्म उस्तादनि सां थिए या रांदीगरनि सां। हक़ीक़त में महरूमी असांजी क़ौम जी आहे। अहिड़ियूं हक़ीक़तूं जॾहिं असां नज़रअंदाज़ कयूं तॾहिं ज़ुल्म असां ते पंहिंजूं अखियूं खोलियूं। सिंध जे टैलेंट खे ईअं ज़ाया न कयो। तारीख़ में एॾो ज़ुल्म कॾहिं बि कोन थियो आहे। सवाल कयूं त चवनि था पंजाब हक़ खाई वियो, मञूं था पंजाब हक़ खाई वियो, पर उनखे रोकण लाइ तव्हां छा कयो? असां इन लाइ तव्हांखे वोट ॾेई ऐवाननि ताईं पहुचायो त तव्हां रुॻो असांखे ही ॿुधाईंदा रहो त पंजाब हक़ खाई वियो। इहा त असांखे बि ख़बर आहे। तव्हां ॿुधायो त इन लाइ तव्हां छा कयो? असांखे इहो न ॿुधायो त सिंध सालाना 1000 अरब रुपया कमाए वफ़ाक़ खे ॾिए थी ऐं बदिले में वफ़ाक़ असांखे सिर्फ़ 150 अरब रुपया ॾिए थो। तव्हां ही ॿुधायो त इन जो हिसाब केरु वठंदो? तव्हां ही न ॿुधायो त वफ़ाक़ पंहिंजे खाते में सिंधी माण्हुनि खे नथी रखे। तव्हां इन जो जवाबु ॾियो त वफ़ाक़ जे 800 खातनि में जेका सिंध जी कोटा रखियल आहे उहा कोटा केॾांहुं वई? तव्हांखे वोट ॾेई असेंबलियुनि ताईं इन करे नाहे पहुचायो जो उते वेही निंडूं कयो ऐं बेवाउनि वांगुरु लाचार थी असांखे ही ॿुधायो त पंजाब हक़ खाई वियो। हक़ पंजाब खाई या अमरीका, असीं उन्हनि सां बदल ई न आहियूं। सिंध ते थींदड़ हर ज़ुल्म जो जवाबु तव्हांखे ॾियणो आहे, छो त असांखां वोट पंजाब न पर तव्हां वरितो आहे। मौजूदा निज़ाम जे मुताबिक़ सवाल करणो ई न आहे, छो त नुमाइंदनि खां अॻु में असांजी क़ौम जा बाशऊर माण्हू पिया वठिजी पवंदा। पर जे क़ौमी हैसियत सां जाइज़ो वठो त सवाल सिंध जी हर ज़ात ते ईंदो आहे। पोइ उहे शिकारपुर जा चांडिया या मक्सी हुजनि, लाड़काणे जा पीपला हुजनि, दादू जा जतोई हुजनि, शिकारपुर जा महर या शेख हुजनि, सखर जा शाह हुजनि, कश्मोर जा मज़ारी हुजनि, जकबाबाद जा जखराणी हुजनि, नौशेरो फेरोज़ जा जतोई हुजनि, नवाब शाह जा ज़रदारी हुजनि, मटियारी जा मखदूम हुजनि, खैरपुर जा पीर हुजनि या ठटे जा शिराज़ी हुजनि। इन्हनि सभिनी पीढ़ियुनि खां इक़्तिदार जा मज़ा माणिया आहिनि। ईअं नाहे इन्हनि कम कोन कया या धरती सां गदारी कई। पंजे तक जे माण्हुनि लाइ इहे बि सुठा लीडर आहिनि, पर पोइ बि इहे सभु सियासतदान क़ौम खे हिकु करण में मुकमल नाकाम रहिया आहिनि। क़ौम जी मज़लूमियत खे कॾहिं इन्हनि ऐवाननि ताईं न पहुचायो। सलाम आहे उमरकोट जे नवाब यूसुफ टालपुर ऐं शहीद ख़ालिद महमूद सूमरो खे, जिन सिंध जी आवाज़ खे इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पहुचायो। अहम उहिदनि ते सियासतदाननि जाई माण्हू वेठल आहिनि, जिन्हनि खे इहा ज़रूरत ई महसूस नथी थिए त असांजे कम न करण सां क़ौम खे कहिड़ो नुक़सान पहुचे थो। हर इदारे सां इहा ई हालत आहे। चंद पैसनि जे करे पंहिंजा ज़मीर विकिया वञनि था। जिते नुमाइंदा दौलत जे नशे में गर्क हूंदे बि क़ौम सुकून जी निंड में हुजे, उते हबीब शेख जहिड़ा टैलेंट रोडनि ते धिका ई खाईंदा। किथे असीं पाण पंहिंजा दुश्मन न आहियूं? ही ज़िल्लतूं, ख्वारियूं, परेशानियूं किथे असांजे अमलनि जो नतीजो त न आहिनि? कहिड़े मुंहं सां चऊं त धारिया हक़ खाई विया, जॾहिं त असांजो पटे वारो बि ईमानदारी सां ड्यूटी नथो करे? जिते टाउन जे चेयरमैन जी बि चमचागिरी थिए, उते धारियनि जी ज़रूरत कहिड़ी आहे? 1026 में सूमरनि जो दौर, 1351 में समन जो दौर, 1701 में कलोड़नि जो दौर, 1783 में टालपुरनि जे दौर खां वठी 1842 में अंग्रेज़नि जे दौर ताईं सदियुनि जी तारीख़ में सिंध खे अहिड़ो निज़ाम कॾहिं बि कोन मिलियो जंहिंमें क़ौम खे हर तरह जो अज़ाब मिलियो। हुक्मरानी ते को एतिराज़ कोन्हे। तव्हां भली कुर्सियुनि ते वेठा हुजो, असीं बसि एतिरो चऊं था त पंहिंजो फर्ज़ निभायो। जंहिं कम लाइ तव्हांखे अवाम चूंडियो आहे उन कम सां गद्दारी न कयो। तव्हां हयात असांजो वोट तव्हांखे हूंदो, बसि क़ौम जो साथ ॾियो, क़ौम जे हक़नि लाइ विड़ो। क़ौम जी हालत ॾिसी, महरूमी ॾिसी, बेवसी ॾिसी, लाचारी ॾिसी जेकॾहिं अञा बि तव्हांजा ज़मीर न जाॻिया त पोइ अफ़सोस तव्हांजे किरदार ते आहे। दुनिया जो दस्तूर ऐं कुदरत जो कानून इहो ई ॿुधाए थो त जहिड़ो ॾींदा ओड़ो ई हासिल कंदा। तव्हां क़दर कयो जे जज़्बनि जो, हर शख़्स तव्हांजो मदाह थींदो। पर कसम खणी हिन धरती जो, हिन सां जेकर वफ़ा न कई त कसम खणी थो आऊं चवां तव्हांजे कफ़न सां बि हिसाब थींदो।